शान वारो मान वारो माहवा रमज़ान जो 3 तारीख़ूं ॿुधूं आवाज़ था क़ुरान जो 3 तारीख़ूं ॿुधूं आवाज़ था क़ुरान जो शान वारो मान वारो माहवा रमज़ान जो 3 तारीख़ूं ॿुधूं आवाज़ था क़ुरान जो 3 तारीख़ूं ॿुधूं आवाज़ था क़ुरान जो चंड ॾिसी रमज़ान वारो ख़ुशि थिया मोमिन सभई चंड ॾिसी रमज़ान वारो ख़ुशि थिया मोमिन सभई ऐं पया सम्झनि मथां अहसान ई रहमान जो 3 तारीख़ूं ॿुधूं आवाज़ था क़ुरान जो 3 तारीख़ूं ॿुधूं आवाज़ था क़ुरान जो शान वारो मान वारो माहवा रमज़ान जो 3 तारीख़ूं ॿुधूं आवाज़ था क़ुरान जो 3 तारीख़ूं ॿुधूं आवाज़ था क़ुरान जो राह जन्नत जी खुली वई बंदि थिया दोज़ख जा दर राह जन्नत जी खुली वई बंदि थिया दोज़ख जा दर बस रुगो आवात खुलियल शहर में शैतान जो बस रुगो आवात खुलियल शहर में शैतान जो शान वारो मान वारो माहवा रमज़ान जो शान वारो मान वारो माहवा रमज़ान जो 3 तारीख़ूं ॿुधूं आवाज़ था क़ुरान जो 3 तारीख़ूं ॿुधूं आवाज़ था क़ुरान जो नेक साल बानिड़नि ते बाझ कई अल्लाह नेक साल बानिड़नि ते बाझ अल्लाह जी मेहर जो मालिक मुकोतन लैक कर एहसान जो 3 तारीख़ूं ॿुधूं आवाज़ था क़ुरान जो 3 तारीख़ूं ॿुधूं आवाज़ था क़ुरान जो शान वारो मान वारो माहवा रमज़ान जो 3 तारीख़ूं ॿुधूं आवाज़ था क़ुरान जो 3 तारीख़ूं ॿुधूं आवाज़ था क़ुरान जो जंहिंखे घुर अल्लाह जी उनखे नसीबनि में मिलियो जंहिंखे घुर अल्लाह जी उनखे नसीबनि में मिलियो आक़दुर मोमिन कंदो अल्लाह जे फरमान जो 3 तारीख़ूं ॿुधूं आवाज़ था रमज़ान जो 3 तारीख़ूं ॿुधूं आवाज़ था रमज़ान जो भाग वरियो थी भलो हाणे त कुझु वीचार कर भाग वरियो थी भलो हाणे त कुझु वीचार कर कर कदुर अटहर हकानी तूं मिठा मेहमान जो कर कदुर अटहर हकानी तूं मिठा मेहमान जो 3 तारीख़ूं ॿुधूं आवाज़ था क़ुरान जो शान वारो मान वारो माहवा रमज़ान जो 3 तारीख़ूं ॿुधूं आवाज़ था क़ुरान जो 3 तारीख़ूं ॿुधूं आवाज़ था क़ुरान जो 3 तारीख़ूं ॿुधूं आवाज़ था क़ुरान जो